नाज़रीन ख़बर ने अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। मेहरापुर रिपोर्ट बिलाल सूमरो मेहरापुर जे शहीद साफ़ी अज़ीज़ मेमण जी पगदार पुट KTN कावश मेहरापुर जे रिपोर्टर फ़ाइक अज़ीज़ मेमण के मीडिया हाउस मेहरापुर मरकज़ जे साफ़ी बच्चल लिंगरो अता हुसैन सतो बिलाल सूमरो सजाद आरा ऐं दीदार आमिर तरफ़ां मीडिया हाउस में आजियानो ॾिनो वियो। आजियाने तक़रीब में साफ़ी सैद अहमद शाह बुखारी मुजाहिद सामचो ग़ुलाम मुस्तफ़ा मुग़ल अली शेर सूमरो समेत वॾे तादाद में साफ़िर ऐं दोस्तनि डिग्री कॉलेज मेहरापुर जे सुपरिटेंडेंट अरबाब सूमरो नाले वारो बिज़नेसमैन जावेद इकबाल मलिक ऐं PP अगवान रेस रियाज़ बांभड़ ताबिश बांभड़ समेत वॾी तादाद में दोस्तनि जी शिरकत। उन मौक़े ते ख़िताब कंदे साफ़ी बचल हिंगरो बिलाल सूमरो ऐं ॿियनि चयो त शहीद अज़ीज़ मेमण हिकु बहादुर ऐं दिलेर सहाफ़ी जंहिं हमेशह पंहिंजे कलम जे नोक सां सच लिखियो ऐं सच लिखंदे शहीद थियो, जॾहिं त संदसि फर्ज़ंद फ़ाइक अज़ीज़ बि हिकु बहादुर ऐं दिलेर सहाफ़ी आहे जंहिं थोरे अरसे में वॾो नालो कमायो आहे। उमेद त ग़रीब मिसकीननि जे आवाज़ खे आला ऐवाननि ताईं पहुचाइण में का बि कसर न छॾींदो।